पासे हमें खबर दूं था शहदादकोट में जदोजहद एक्शन कमेटी ऐं बोर मुतासिरन पारा घर सर्वे की पहिरीं किस्त न मिलण खिलाफ एहतजाज कयो वियो आहे। उन हवाले से पेश आहे सद्दाम हुसैन सोलंकी की रिपोर्ट। शहदादकोट में मौजूद आहियूं जीअं त बोर्ड मुतासिरिन पारां जेका शहरी जिदोजहद एक्शन कमेटी आहे उहे पंहिंजे ऑफिस में रैली कढी मुख़्तलिफ़ रोडन रस्तन चौकन चौरान खां थींदे अचे प्रेस क्लब शहदादकोट जे ॿाहिरां पहुता आहिनि। अचो त उन्हनि जे अॻवाननि ऐं हितां जे बोर्ड मुतासिरन सां ॻाल्हि ॿोल कयूं त संदसि छा चवणु आहे। असीं सिंध गवर्नमेंट खां इहो मुतालबो था कयूं त जेका पाक आर्मी हिते सर्वे करी वई आहे रेवेन्यू जे अमलदारनि सां गॾु जेका सर्वे थियल आहे उन खे बहाल कयो वञे। ऐं अॼुकल्ह जेके मुख़्तलिफ़ NGOs आहिनि बेगुनाह माण्हुनि खे परेशान था कनि। हज़ारे माण्हू हिते धिका खाई वापसि था वञनि इन आसरे ते त सुभाणे तव्हांजा अकाउंट खुलंदा, सुभाणे तव्हांजे ॻोठ जी सर्वे थींदी। असीं वरी बि गवर्नमेंट ऑफ सिंध खां इहो मुतालबो था कयूं त हिननि ग़रीब मिसकिन माण्हुनि जे खुदारा हिननि जो को ख्यालु कयो। हुकूमत खां इहा घुर था कयूं त जेका 9 महीना अॻु जेका बरसाति आई हुई जेका हिते तबाही अची चुकी असांजी कंबर शहदादकोट तमामु मुतासिर थियो। हिते असांजा माण्हू पखी जानवर पर हर शइ जी तबाही अची चुकी। उन्हनि खे को बि रिलीफ न मिलियो आहे। पहिरीं किस्त उन्हनि खे घर सर्वे जी अञा ताईं न ॾिनी वई आहे। माण्हूअ जी साह लधी वञे। हितों जे मिसकिन जी अणपढ़िया माण्हू पोइते पल इलाइक़ो आहे काफ़ी सदन खां वठी हितों जी का वार न कई वई आहे। असां आला इदारनि खे अपील था कयूं खुदा हिते असां ते रहम कयो वञे। असां ग़रीब आहियूं, मिसकिन आहियूं। जेके बि पैसा आया आहिनि असांखे हिनमहिल ताईं कुझु न मिलिया आहिनि। महिरबानी करे असां ग़रीबनि खे जेके बि ग़रीब आहिनि उन्हनि खे ॾींदा आहियूं। ये घर सर्वे करे यार जगह आसरा न 6 महीना गुजरिया न पैसा न घर सर्वे ईअं ग़रीबी वेठा आहियूं। अलाह जे आसरे दां था कयूं। अलाह करे ईमान ॾियनि असांजो ग़रीबनि जो कमु कनि। दर पदर लॻा पिया आहियूं। मसवाड़ी जायूं 65,000 मसवाड़ा मसवाड़ जूं बचा पालियूं बेरोज़गारी आहे, नौकरियूं कोन्हनि, कारोबार कोन्हनि, बीमारियुनि हमिलो कयो आहे। का भी सहूलियत कोन्हे। असां अर्ज़ु कयूं था त महिरबानी करे हेकर पुलिस सां गॾु सर्वी थी आहे। वरी रेंजर्स वारनि सर्वी करे विया आहिनि। हिन वक़्तु महरूम वेठा आहियूं। पहिरीं किस्त बि न मिली आहे। कैमरामैन रेहान मंगणार सां गॾु सद्दाम हुसैन सोलंकी, धरती TV न्यूज़ शहदादकोट।